नाज़रीन तव्हांखे अॼु ॿुधाईंदा हलूं त अॼु उमरकोट में खोसा बिरादरी सां थियल ज़ुल्म जे ख़िलाफ़ खोसा क़ौम ऐं ॿियनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि जे तरफ़ां निकितल पुरअमन एहतजाज कयो वियो। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ जंहिंमें खोसा बिरादरी ऐं ॿियनि क़ौमुनि जे माण्हुनि भरपूर शिरकत कई। उनमें गुलाम रसूल खोसो ऐं ॿिया खोसा बिरादरी जे माण्हुनि जो चवणु हो त असांजे खोसा क़ौम सां थियल ज़ुल्म बंदि कयो। असां IG सिंध ऐं वज़ीर आला मुराद अली शाह खे ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त असांजे खोसनि भाइरनि सां थियल ज़ुल्म जो नोटिस वरितो। दहशतगर्द कोन आहे, ही सिर्फ़ु लोकल माण्हू खोसा को समझ में आहे ऐं उहो पुराणा रहा आहे ऐं उन जो जेको अटैक थियो आहे ही असां घणनि लफ़्ज़नि मंझि ऐं पूरे पाकिस्तान मंझि ऐं पूरे सिंध मंझि जो एहतियात थियो आहे। उन एहतियात में असां सभु उन्हनि सां गॾु संघर्ष खोसा वारनि सां गॾु आहियूं ऐं उन जो हिकिड़ो फ़ैसिलो रखियो वियो। कल्ह हिकिड़ो फ़ैसिलो थियो जंहिंमें IG ऐं चीफ मिनिस्टर सिंध ऐं ॿिया जेके माण्हू मूंखे सेक्रेटरी मोकिलिया हुआ उन्हनि फ़ैसिलो कयो त असां 3 ॾींहंनि में जुमे ताईं तव्हांजो मसइलो हल करे छॾींदासीं। जेके असांजो नंग औरतूं जेके आहिनि उहे बि त गिरफ़्तार हुयूं, उन्हनि खे बि कल्ह छॾियो अथनि ऐं हुननि वाइदो कयो त असां केस पंहिंजो ख़तमु कंदासीं जुमे ताईं। तव्हांखे तव्हां एहतियात खे बरक़रार न रखो पर छॾे ॾियो। उन आधार ते IG जे ऐं सेक्रेटरी साहिब जे चीफ मिनिस्टर साहिब जे ऐं ॿिनि जेके क़ौम आहिनि मर्कज़ मां ॿियो जेके आहिनि उन्हनि जे तव्हां ते उन एहतियात ख़तमु कयो आहे ऐं असां बि इहो एहतियात इन करे असां पंहिंजो हिकिड़ो ॾेखारूं था त जेको नाइंसाफ़ी थी आहे असांजी औरतुनि सां जेका नाइंसाफ़ी थी आहे ऐं ॿारनि सां जेके नाइंसाफ़ी थी आहे उहे दहशतगर्द को राज ते सिधियूं गोलियूं हलायूं ऐं उन जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं उन्हनि खे आज़ादु कयो ऐं हिन ते पूरा केस जेके बढ़िया आहिनि उन्हनि मां हिननि खे आज़ादु कयो ऐं असां अॼु जे ॾींहं ताईं असां लास्ट एग्रीमेंट असांजो अॼु जे ॾींहं ताईं आहे। अॼु जे ॾींहं ताईं असांजो उन्हनि खे इहो केस ख़तमु न कया त ॿी सूरत में असां उनजो एहतियात असांजो वधाईंदासीं ऐं उन खां बाद मंझि